मूं चयोमांसि राणा सनाउल्ला साहब सिंध जे माण्हुनि सां शदीद नाइंसाफ़ी कई आहे। तव्हां कैनालनि जो फ़ैसिलो करे सिंध खे दीवार सां बि लॻायो। चई त पलीअ साहब इन ई मसइले जे बारे में वज़ीर आज़म साहब तव्हां सां मिलणु चाहे थो, ऐं जेकॾहिं तव्हां को वफ़्तु ठाहियो सिंध जे मुख़्तलिफ़ धुरियुनि जो त उन्हनि जी मुलाक़ात कराए सघिजे थी। मूं गुज़ारिश कई राणा सनाउल्ला साहब खे, मुंहिंजो राणा साहब मसइलो तमामु आसान आहे, तव्हां कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, मसइलो हल थी वेंदो। जीअं त उन ई सिलसिले में ॻाल्हि ॿोलियूं कयूं, गुफ़्तगू कयूं। मूं चयोमानि त सिंध जदोजहद जे मैदान में आहे, सिंध जे माण्हुनि जो धुरियुनि जो मुश्तरका फ़ैसिलो आहे, गॾियल फ़ैसिलो आहे, त फ़ैसिलो सभु गॾियल थींदो, ऐं उहो गॾियल फ़ैसिलो इहो आहे त कैनालनि जो फ़ैसिलो वापसि थिए। आउं मुराद अली शाह साहब खे ॿुधाइणु चाहियां थो, आसिफ़ ज़रदारी साहब खे ॿुधाइणु चाहियां थो, बिलावल भुट्टो ज़रदारी साहब खे ॿुधाइणु चाहियां थो त गुफ़्तगू, ॻाल्हियूं ॿोलियूं, अफ़ाम तफ़हीम, ख़दशा दूर करणु ॾाढी सुठियूं ॻाल्हियूं आहिनि, मुहज़िब ॻाल्हियूं आहिनि, डिप्लोमेटिक ॻाल्हियूं आहिनि, फज़ीलत भरियूं ॻाल्हियूं आहिनि, पर इहे तॾहिं कबियूं आहिनि जॾहिं कंहिं माण्हू जो पेर चिपाड़बो आहे न, त पेर तां पेर हटाए पोइ सारी चइबो आहे। ईअं थोरी कबो आहे त पेर चिपियो पियो हुजेसि, मथां पेर रखियो हुजेसि, माण्हू सारी वेठो करे। टायर में कंहिंजे मथां चढ़ी वञे त पहिरीं टायर हटाइबो आहे, टंग तां टायर लाहिबो आहे, टंग तां टायर लाहे पोइ चइबो आहे सारी माज़रत, ॾंढो भरे थो ॾींहुं इलाजु करायां थो तुंहिंजी टंग जो, तो खणी थो हलाए अस्पताल, या टंग ते मथां टायर बीठो हुजे ऐं तव्हीं चवंदो सारी थो कयां, भाउ आहियो, पाण हिक ॿिए सां दोस्त आहियूं, गॾियल आहियूं, भाउ आहियूं, मफ़ा मथां पहिरीं टंग तां टायर त लाहे भाउ मुंहिंजा। टंग ते टायर आहे 6 कैनाल, 6 कैनालनि जो मनसूबो वापसि वठो, बिल्कुलु भाउर आहियूं, ॻाल्हियूं कंदासीं, जमहूरियत ते ॻाल्हाईंदासीं, अदलिया ते ॻाल्हाईंदासीं, आइन जी बहितरी लाइ ॻाल्हाईंदासीं, गवर्नेंस ते ॻाल्हाईंदासीं। पंजाब जा माण्हू असांजा भाउर, 25 करोड़ पाकिस्तानी पाउण में भाउर ऐं भेणूं आहिनि, ऐं 4 सूबा हिन वफ़ाक़ जो हिसो आहिनि, फेडरेशन जो हिसो आहिनि। असीं चाहियूं था पाकिस्तान तरक़ी करे, बराबरी जे बुनियाद ते, रवादारी जे बुनियाद ते, इंसाफ़ जे बुनियाद ते, अदल जे बुनियाद ते। पर पहिरीं असांजे टंग तां टायर त हटायो, टंग तां टायर हटायो, 6 टायर चाढ़े छॾिया अथव टंग ते, इहे टंग तां लाहियो, कैनालनि जो फ़ैसिलो वापसि वठो, बिल्कुलु ॻाल्हि ॿोल कयो।